नवाज न्यूज में मलिकार और मैं संझा सैयद अल्लाह से हेडलाइन कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में बरसात जो सिलसिलो जारी। कराची में तेज वस्कारे बाद हेठाई वाले इलाइक़नि में पानी भीजी वियो। रोड रस्ता तलाश जो ॾेख ॾियण लगा। शारा फैसल में जिना रोड यूनिवर्सिटी रोड समेत बेन हंधन ते बदतरीन ट्रैफिक जैम। सदर नाज़माबाद गोलीमार सादी टाउन नॉर्थ नाज़माबाद लियाकताबाद औरंगी टाउन क्लिफ्टन साइड एरिया गुलशन इकबाल गुलशन जौहर समेत बेन इलाइक़नि में वस्कारे बाद लोड शेडिंग ऐं गर्मी जे सतायल शहरनि सुख जो साह खयो। खटे से जावल टन मोहम्मद खान खैरपुर घोड़ाबारी धावे जी जाती गुलामुल्ला मातली अमुनाबाद बुरडीशा करीम नसीराबाद ठरी मीरवा हिंगोरजा टंडो मीर अली सुई गैस पीरवसर में बरसात में प्रखास में दुकान की छित ता बरसाती पानी निकाल करण दौरान करण लगन सबब नौजवान फौत गयो। बलूचिस्तान वासिल लाइ रहमत जहमत बणजी वई। कोयटा में तेज रफ्तार वस्कारे बाद हर तरफ तबाही। सरियाब रोड ते छित किरण सबब छजणा दबजी फौत। मुख्तलिफ इलाइक़नि में बरसाती पानी घरनि में काहे पियो। सूबाई हुकूमत कोयटा में एमरजेंसी लागू करे छॾी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ज़ोरदार बरसात हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोरंग नाले जे तेज़ वहकिरे में लुड़ी पियल चइनि ॿारनि खे बचायो वियो। पाक फौज ऐं पुलिस रेस्क्यू ऑपरेशन में हिसो वरितो। चइनि ॿारनि खे बचाइण लाइ नाले में ट्रिपो ॾींदड़ हिकु ॼणो लुड़ी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ कौमी सलामती कमेटी जो इन कैमरा इजलास पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में जारी। इजलास में मुल्क की मजमूई कौमी सलामती की सूरत हाल समेत अहम मामलन ते गौर विचार कयो पियो वञे। फौजी क़यादत पारां पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान सां थियल ॻाल्हियुनि ते ब्रीफिंग। इजलास में सियासी ऐं अस्करी क़यादत मौजूद। वज़ीर आज़म मुल्क की मौजूदा सूरत हाल ते कमेटी खे आगाह कयो।